ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो बनून जो दौरो, जंहिंमें आर्मी चीफ जो चवणु आहे त दहशतगर्दनि जूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं फ़ौज कानून लागू कंदड़ इदारनि ऐं क़ौम खे कॾहिं झुकाए नथियूं सघनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बनून जो दौरो कयो, जिते खेसि गुज़िरियल ॾींहुं थियल आपघाती बम धमाके ऐं सिक्योरिटी बाबति क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ISPR मूजिबि बनून में गुज़िरियल ॾींहुं फ़ौजी क़ाफ़िले ते आपघाती हमले में 9 फ़ौजी शहीद थिया हुआ। आर्मी चीफ ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात बि कई ऐं उन जे अज़्म जी वाखाण कई आहे। अवांखे अपडेट्स कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। उनखां सवाइ आर्मी चीफ बनून धमाके में ज़ख़्मी थियलनि जी अयादत लाइ CMH बि वियो। दहशतगर्दनि जा बुज़दिलाणा हमला दहशतगर्दी जे ख़ात्मे वारा असांजो अज़्म कमज़ोर नथा करे सघनि। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान में अमन ऐं इस्तिकाम असांजे शहीदनि जी क़ुर्बानीनि जे करे आहे।